अंदर जनियत ओ डूंगर से दूरी दियूं ओ बोली मुझी बोली मुझी बांभेण्याणी अला ओ नया कान कटानी बोली मुझी ओ बोली मुझी बोली मुझी बांभेण्याणी अला ओ नया कान कटानी बोली मुझी नंढड़े लाकूं डुक ॾिठासूं ओ नंढड़े लाकूं अला नंढड़े लाकूं डुक ॾिठासूं ओ सूरन में है सूरन में जिंद साणी अला ओ नया लुढ़ंदी आयस लहरुन विच मां ओ लुढ़ंदी आयस अला लुढ़ंदी आयस लहरुन विच मां ओ पतोड़स पतोड़स न पाणी अला ओ नया खान कटाणी बोली मुझी अदे ऊंचा हो लतीफ चे ओ अदे ऊंचा हो लालो लाल लतीफ चे मूसा सैयद तीद में है सैयद तीद में साणी अला ओ नया खान कटाणी बोली मुझी ओ बोली मुझी बोली मुझी बांभेण्याणी अला ओ नया खान कटाणी बोली शहादत नावी तमामु सुठे अंदाज़ में शहादत की भाई पेश कई हींअर मोअज़्ज़िज़ महिमाननि खां ख़्याल ॼाणींदासीं मौक़े जे मुनासिबत सां सैयद पीर अली शाह दाराज़ी जे कलाम मुताबिक़ असां वटि सुठा तालीमदान ऐं कहाणीकार अदब सां सुठो साईं जो तालिक़ तमामु सुठी नसल साईं जी तमामु घणी उन्हनि खे जफ़ाकशी कई अथनि ऐं अञा मज़ीद भी कोशिशि कनि पिया तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में प्रोफेसर मुख़्तियार अहमद चन्नी खे गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते अचनि ऐं सैयद पीर अली शाह जे कलाम जे किताब जे हवाले सां कुझु असांजो पंहिंजे ख़्यालनि जो उल्फत कटी कड़का उल्फत कटी कड़का उल्फत रती कनिया पूरे किसे कड़का कसकी कनिया मोहब्बत बची पवे मेला बची पवंदा दिल जा टुटे उन्हीं का महफ़िल टुटी उस्ताद बुखारी जो दूसरा शेर है अॼु जेकी महफ़िल थिए थी उहा उन पस मंज़र में थिए पई ॿाहिरि बरसाति में वसे पई इनजे करे कोशिशि करी माना उन खे ज़हन में रखी करे माना ॻाल्हाइजे
अदब क़ौम जी तारीख़ हूंदो आहे, अदब असांजी रोज़मर्रा जी जेकी ज़िंदगी आहे उनजो आइनो हूंदो आहे, अदब असांजी फ्यूचर जी प्लानिंग हूंदो आहे ऐं अदब असांखे तफ़रीह बि मुहैया कंदो आहे। उहो भले नसर जी सूरत में हुजे, उहो भले नज़म जी सूरत में हुजे। मां इंतहाई घणो सुराइतो आहियां बज़म गुलण जो, जंहिं मौक़ो मुहैया कयो ऐं साईं पीर अली शाह तराज़ीअ जी किताब जे हवाले सां, ऐं उनखां पोइ डॉक्टर कमाल जामो जे कालके कोटीअ जे इंतहाई नंढे ॻोठ मां पंहिंजी शुरूआत कई ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां हुन कराची ताईं सफ़र कयो ऐं हुन सफ़र में हुन रेडियो पाकिस्तान खां वठी PhD ताईं जेको आहे डिग्री हासिलु कई। कोटी जी हूअं त इलाही सारियूं शख़्सियतूं पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पर अॼु अदबी हवाले सां जॾहिं असां कराची ते नज़र विझूं था त डॉक्टर शेर मेहराणी ऐं डॉक्टर कमाल जामड़ो कराचीअ में अदबी हवाले सां माना शाइल आहिनि माना हिन वक़्तु, ऐं उन्हनि ॿिन्ही जो तलिक़ जेको आहे हिन तालके कोटी सां आहे। ऐं मूंखे माना इलाही अजीब लॻो जॾहिं असां डॉक्टर साहब जी वालदा गुज़ारे वियासीं त हू अहिड़ी जाइ ते वेठो आहे जिते माना स्कूल किथे स्कूल आहिनि, हू हाई स्कूल में किथे, पर उन बावजूद माना हू हिकिड़ी जेको आहे PhD करे ऐं असांजी जेकी बड़ी इल्मी जेको आहे यूनिवर्सिटी आहे कराची यूनिवर्सिटी उन में प्रोफेसर आहे। मां डॉक्टर साहब खे जॾहिं माना चयो त डॉक्टर साहब वाकई में मां बि अहिड़ा माण्हू पैदा थी सघनि था त तव्हां वटि सोर्सिस कहिड़ा आहे, त डॉक्टर साहब मूंखे ॿुधायो त वाकई में असां जीअं पढ़िया आहियूं त उहो इंतहाई घणो ॾुखियो माना सफ़र असां जेको आहे तय कयो आहे। पर हिन में जेकी अहम ॻाल्हि हुई त हीअ जेकी मां इंस्पायरेशन वठी, जेके मां इंकरेजमेंट वरिती, उहा वरिती त असांजे ॻोठ में हिकिड़ी नंढड़ी शाह लती भिटाई जे नाले सां हिकिड़ी लाइब्रेरी मौजूदु हूंदी जेको असांजी इंस्पायरेशन जो सबबु बणी। त डॉक्टर कमाल जामड़े जो तलिक़ गुलमोहन जामड़ो ऐं गुलमोहन जामड़ो हूअं त इलाही सारनि किलोमीटरनि में फैलियल ॻोठ आहे। उनखां पोइ डॉक्टर गुलाम जिते हाणे डॉक्टर जिते वेठा आहिनि, मां सम्झां थो उहो वरी हुन ॻोठ खां बि इलाही परते आहे, पर हुनजी मुस्तक़िल मिज़ाज सां हिन वक़्तु ताईं हू 50 खां मथे माना प्लस किताब जेको आहे सिंधी अदब खे ॾेई चुको आहे। जेतोणीकि हुनजी सुञाणप जेकी आहे उहो लोक अदब आहे। लोक अदब जी दुनिया में वॾी अहमियत आहे ऐं बदकिस्मत सां असां वटि अदबी हल्का हुनखे मञण लाइ तयारु न आहिनि, छो त हू इंसान जो बुनियादी लर्निंग जो सोर्स, असांजी बुनियादी जेकी लर्निंग आहे इंसान जी जेको एवोल्यूशन इर्तिका मां गुज़रियो आहे उन में जेको आहे लोक अदब जो बुनियादी तौर ते वॾो हिसो आहे, जीअं असांखे इंकरेज कयो आहे, जेको असांखे हुननि उदाहरण खां वठी करे हिन रोशन दौर में अची वियो आहे। डॉक्टर साहब हुन ते कमु करे पियो ऐं मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर नवीवेश बलोच खां पोइ डॉक्टर कमाल जामड़े हिन खे जेको आहे इलाही सारो मथे खणी आयो आहे। उनखां सवाइ बि लोक अदब खां सवाइ डॉक्टर कमाल जामड़े जी इलाही सुञाणप आहे। हुन लतीफ़ियात ते बि इलाही कमु कयो आहे। तहक़ीक़ जे हवाले सां हुनजो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते नालो आहे। हू हिन वक़्तु जेको आहे सुठो तालीमदान बि आहे ऐं हिन अॼु जेको हीअ किताबु जेको असांजे हथनि में आहे सैयद पीर अली शाह तराज़ी जो किताबु, बाक़ी असांखे ख़बर न हुई साईं मुनीर अहमद शाह साहिबु सां इलाही वास्तो आहे, हुन सां असां कचहरी कई आहे, पर कॾहिं बि हिन जो ज़िक्र न निकितो। ऐं वरी हिन किताब में पढ़ियो त साईं हुनजो साईं साहिबु असांखे मिलणु जुलणु थींदो आहे ऐं हीअ जेको हिकिड़ो लिकल शइ हुनखे जेको आहे डॉक्टर साहिबु खणी आयो आहे। ऐं जीअं हिते साईं रमज़ान साहिबु चयो त हिन में जेके एजिस जे हवाले सां आहे त डॉक्टर कमाल जामड़ो जेकी पहिरीं तहक़ीक़ कई त हुन चयो त हिन जी बर्थ डेट जेको हुन जेकी ॾिनी उहा 1919 में ॾिनी, पर पोइ हुन में लिखियो अथई त बिकोल साईं मुनीर अहमद शाह जे त हुनजी जेकी बर्थ आहे डेट आहे 1916 आहे ऐं स्कूल जे रजिस्टर में हुनजी एडमिशन जेकी आहे उहा 1929 में थी आहे माना। ऐं उन मां हू आहे त हू 13 साल जे उमिरि में तक़रीबन हू जेको आहे स्कूल में दाख़िल थियो आहे
ऐं 13 साल ऐं ज़ाहिर आहे ॿिए दर्जे में जेकॾहिं पुॻो हूंदो त 3 साल ॿिया बि घटि में घटि लॻा हूंदसि। 13 ऐं 16 साल त माना इन में माण्हुनि इन खां नंढी उमिरि में बि शाइरी माना कई आहे साईं। तक़रीबन जेकॾहिं ॿिए दर्जे में हूंदो 15-16 साल साईं जी उमिरि हूंदी त साईं हुन हवाले सां जेको आहे शाइरी या कई आहे। त हिते जेको डॉक्टर आहे गुलण जामड़े मूंखे पहिरीं ॿुधायो त डॉक्टर कमाल अहमद जे हवाले सां थोरो ॻाल्हाइणो पवंदो ऐं उन हवाले सां जेकॾहिं शाइरी आहे त नज़ीर सरोज साहब वेठो आहे, मूंखे यकीनन हुन ते बहितर ॻाल्हाईंदो। बाक़ी जमालियात एस्थेटिक जेको आहे असां वटि जमालियात ख़ूबसूरती आहे। जीअं मिसाल जी ॻाल्हि सिज लहण जो मंज़रु आहे, सिज उभरण जो मंज़रु आहे, जेको चंड जो मंज़रु आहे, माना इहे जेके शयूं आहिनि माना इहे या जेको आहे जीअं मिसाल जी ॻाल्हि या लैंडस्केप ठहनि थियूं या जुड़ाई मौसमियूं आहिनि, सभु इहे जमालियात ॾिसो आहिनि। पर उनजो जेको मेन थीम आहे उहो इंसान ई आहे। माना त इंसानु जेको आहे उहो ई इंसान जमालियात जो ख़ूबसूरत जेको आहे उहो मिसाल इंसान ई आहे। त उहो इंसानु ख़ूबसूरत आहे, तंहिंजे करे हीअ दुनिया उन हवाले सां ख़ूबसूरत आहे। साईं जी जेकॾहिं पढ़ियो आहे त साईं मजाज़ी इश्क खां जेको आहे पंहिंजी जेको आहे शुरूआत कई उन हवाले सां। वाक़ई बि जीअं असां पढ़ियो आहे त प्रिय सले पार जी कुती अची कारी, असां सभु लॻारी उन कुतीअ त क़ुर्बान थियूं। त उन हवाले सां हिन में साईं जी बि शाइरी आहे। साईं जॾहिं मोहबत कई आहे त उहा इंतिहा दर्जे जी कई आहे ऐं उन में माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि त हुन मोहबत में जेके हुनजा इख़लाक़ियात आहिनि, उन मोहबत में जेके आहिनि उन्हनि खे बि पंहिंजी नज़र में रखियो अथई। ऐं हुन वाक़ई चयो आहे जीअं भिटाई साहिब जो आहे त सचल साहिब जो आहे, सचल साईं जो आहे त ओॾा कीन आया अकुल वारा इश्क खे। त इश्क वाक़ई बि अकुल वारनि जो कमु न आहे। जेको सम्झंदो त मुंहिंजी हिन सां जेको आहे इज़त घटिजी, जेको सम्झो त मूंखे माण्हू हथु न ॾींदा, जेको सम्झंदो त मां पट ते वेहंदुमि, जेको इहे ॻाल्हियूं सोचींदो उहो वाक़ई या माना हिन सां मूंखे जीअं साईं नौकिरी छॾे ॾिनी त पोयां हुनजे छा इहो ख़बर न आहे, हुन नौकिरी छॾे ॾिनी। पर जेको अकुल वारो हूंदो आहे उहो सोचींदो नौकिरी वेंदी त मुंहिंजे ॿारनि बच्चनि जो छा थींदो, मुंहिंजी जेकी सेल्फ रिस्पेक्ट आहे उहा कहिड़ी जॻह ते बीहंदी। त ज़ाहिरी आहे जॾहिं माण्हू सोचींदो त इहो इश्क वाक़ई अकुल वारनि जो कमु न आहे। ऐं हुन ते जेको आहे साईं पीरमोहन शाह दराज़ी जेको आहे पंहिंजी जाइ ते उन ते मुकमल थियो। ऐं हुन जेको चयो त फ़क़ीरी अख़्तियार कया तो, फ़क़ीरी अख़्तियार कई ऐं फ़क़ीरी अहिड़ी अख़्तियार कई जो हुन माना पंहिंजे शहर जेको बुनियादी हुयसि माना उनखां बि ॿियनि शहरनि में रहियो त माण्हुनि सां जेके बि हुननि जा असां पढ़िया आहिनि त जेके बि दरवेश फ़क़ीर या जेके बि सूफ़ी थिया आहिनि माना उन्हनि में हीअ जेकी आहे नेचर रही आहे। त हीअ डॉक्टर कमाल जामड़े जो वक़्ताई ते जेको कदम आहे हिन हिकिड़े फ़क़ीर मंच इंसान खे मथे खणी आयो। ऐं इन सां इहा थी त हिकिड़े तारीख़ में असांखे जेके तारीख़ ऐं अदब में हिकिड़ो बहितरीनु किताबु जेको आहे मुयसरु थियो आहे। ऐं इनशाला साईं जन उन जी शाइरीअ जे हवाले सां ॻाल्हाईंदा ऐं असां कोशिशि कंदासीं त असां जीअं गुलण ॿुधायो त गुलमन जामड़े में असांजो बचड़ इलाही थींदो आहे। ऐं नंढा छोकिरा जेके हूंदा असां वेंदा हुआसीं उहे हाणे जेको आहे इलाही वॾा बि थी चुका आहिनि ऐं उहे असांखे ॼण उतां जो महसूसु कंदा आहिनि। ऐं हिन जाइ ते जेकॾहिं मूंखे साईं इज़त ॾिनी आहे त मां हितां मेज़बान बि आहियां। ऐं इनशाला जीअं साईं अयूब साहिबु आहे, साईं नज़ीर साहिबु शाइरी जे हवाले सां शाइरी ते वॾी दस्तरत करे थो, हू गज़ल जे हवाले सां बहितर ॼाणे थो त गज़ल जा मौज़ू कहिड़ा आहिनि, उन में तशबीह विस्तार आहे या जेको आहे उहा जेकी ज़ुबान असांजी महफ़ूज़ थिए थी अदब में ज़ुबानूं बि असांजी जेको ज़ुबानूं आहिनि, असांजी जेकी ॿोली आहे उन जा लफ़्ज़ बि महफ़ूज़ थियनि था। जेके अॻिते हली जीअं भिटाई खे अॼु पढ़ूं था त असां वटि इलाही सारा मुरवती लफ़्ज़ अॼुकल्ह न आहिनि, पर भिटाई जे रिसाले में अचो था इन सां असांजी ॿोली बि अदब सां महफ़ूज़ थिए थी। त यकीनन सां हुन हवाले सां बि ॻाल्हाईंदो। ऐं हिन में मां पढ़ियो त इलाही साईं जा लफ़्ज़ अहिड़ा बि आहिनि जेके हुन इस्तेमालु कया आहिनि ऐं हुन में तशबीह बि आहिनि। उन हवाले सां साईं अयूब साहिबु आहे, साशिद साहिबु आहे, यकीन मूंखे बहितर ॻाल्हाईंदासीं। ऐं असां हुन मां ॿुधी जेको अदब जी जेकी ॿी आहे त माना हुन मां तफ़रीह मुहैया थिए थी त असां इनशाला हुन मां मज़ो बि वठंदासीं। वॾी महिरबानी साईं प्रोफेसर मुख़्तियार अहमद चन्ना साहब, निहायत जी उम्दा ख़्याल। बाक़ी साईं जेको डॉक्टर कमाल जामड़े जी ॻाल्हि कई, असल में आहे त सैयद पीर अली शाह जो कलाम हुजे, डॉक्टर कमाल जामड़े जा किताब हुजनि, नौजवाननि में हिकिड़ी अवेयरनेस ॾियणी आहे, इंस्पायरेशन ॾियणी आहे, उत्साह पैदा करिणो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि जी किताबनि खे पढ़ियो वञे। ऐं डॉक्टर कमाल बाक़ी हिकिड़ो कमाल कयो आहे, 50 किताबनि जो मुसनिफ़ ऐं अञा मज़ीद किताब बि लिखे पियो। मां चाहियां थो त हींअर
सैयद पीर अली शाह जे कलाम मुतलिक़ असां वटि तमामु सुठा शाइर ऐं अदीब साईं तमामु सुठी शाइरी